अस्सलाम वालेकुम जीअं त नाज़रीन थका न्यूज़ सां गॾोगॾु आऊं आहियां ख़ुदि थकाए। जीअं त नाज़रीन हिंदुस्तान का वज़ीर आज़म मोदी मनूस पानी दुनिया मां लाॾाणो करे वियो आहे ऐं अवाम पाकिस्तानी अवाम खे ॾाढी ख़ुशी थई आहे। अचो त मोदी जे मरण जो हिकु पाकिस्तानी बीठो आहे, इन खां पुछूं त मोदी जे मरण जो तव्हांखे केॾी ख़ुशी थई आहे या तव्हांखे गम थियो आहे। अचो त पुछूं। अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम। अदा ये जो हिंदुस्तान का ये जो वजीर आजम है ये मोदी मनोज इस पानी दुनिया में लाडाणो करे वियो आहे। अच्छा इनके मरने पे तव्हांखे केतिरी ख़ुशी थई आहे? अदा ख़ुशी त इलाही थी आहे, असांखे वॾी ख़ुशी थी आहे, पर हिकु जॻह ते ॾुख बि थियो आहे। ॾुख हुन जे करे थियो आहे। अच्छा 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 एक मिनट अच्छा आपको जो दुख थियो आहे वो दुख आपको केड़ी बात जे करे थियो? ॾुख असां हिन जे करे थियो आहे जॾहिं मोदी ते वियो न त इहा असांजो मनु इनखे बि वठी वञा शहबाज शरीफ़ खे, ॿियो कंहिंखे शहबाज शरीफ़ खे। अच्छा माना शहबाज शरीफ पाकिस्तानी वजीर आजम है जो उसको भी ये पान गद वठी लेके जाए। अच्छा वो किसके लिए? वो इसीलिए जॾहिं बि इलेक्शनूं ईंदियूं आहिनि इंडिया में तॾहिं मोदी हिन खे फोन कंदो आहे शहबाज शरीफ़ खे, भवान इलेक्शन लॻी पई, अहिड़ी को झंग कर जो इलेक्शनूं ख़तम थियनि। वरी असां रो बाबा शहबाज शरीफ़ जॾहिं बि हिते बिजेट ईंदी आहे तॾहिं हुनखे चवंदो हाणे तूं वरी झंग कर त बिजेट आऊं खाई वञा। त पोइ इहे पाण में ॿिन्ही जी हराम पई आहे, ॿियो कुझु बि कोन्हे। अच्छा इस भाई का ये कहना है जो वजीर आजम जो मोदी मनूस है वो जॾहिं भी इलेक्शन ईंदी आहे त शहबाज शरीफ खे फोन कंदो आहे त महिरबानी करे हाणे को जंग जो बहानो कर तेसी इलेक्शन थी वञे। ऐं जे असांजो वजीर आजम शहबाज शरीफ जॾहिं भी विजय थींदी आहे त मोदी खे फोन कंदो आहे त मोदी हाणे को जंग जो हिलो कर, को जंग बंग जो बहानो कर त असीं विजय हड़प करे वञूं। अच्छा शुक्रिया भाईजान। अच्छा अञा आप हमारे को थोड़ो अॻियां ॿुधायो। जेको चए सो ॿुधाइण, छा ॿुधाइण? आप मेरे को आसिफ ज़रदारी जे बारे में ॿुधायो। आसिफ ज़रदारी न पुछ त सुठो आहे। वो वरी के असल में हींअर छा कयां इहा ख़बर आहे न, ही जो केनाल पे ठहिया कंहिं पे ठहाया? ज़रदारी पे ठहाया। जॾहिं दुनिया खे ख़बर पवी तॾहिं बीमार जो नाटक करे किरी पियो। अच्छा जॾहिं केनाल पे ठाराई तॾहिं बीमार नाटक करे, वो बीमार कोन हो नाटक पे कई। अच्छा भला आगे थोड़ा ॿुधायो। वरी कंहिंजो ॿुधायां? पंहिंजे माना हमारे पाकिस्तान में जो ये हर साल जी बोर्ड ईंदी आहे बोर्ड। अच्छा ये बोर्ड केरु आणींदो आहे? इहा बोर्ड ज़रदारी तो आणे, ॿियो केरु तो आणे? इस भाई का ये कहना है कि हर साल जो बोर्ड ईंदी आहे वो ज़रदारी बोर्ड आणींदो आहे ऐं बोर्ड आणे वरी अमेरिका खां पिनंदो आहे। पैसा वठंदो अमेरिका खां त बिजेट मिलेम त आऊं खियां 300 रुपया पाके खाराईंदो त 1800 पाण खेंदो। शुक्रिया भाईजान, आपका बड़ा बड़ी मेहरबानी। बाक़ी हू माण्हू भलो ने। कौन सा? ओ बिलावल भुट्टो। वाह साईं वाह के माण्हू बिला जवाब। अच्छा भला बिलावल जे बारे में तव्हां असांखे थोरो ॿुधायो, भला बिलावल कीअं सुठो माण्हू कंहिंजे में कोन्हे, भलो माण्हू आहे, हुनखे सम्झ त ॿिए कम कंदो धंधो ई कोन्हे। अच्छा माना बिलावल तारियूं वॼाईंदो, भलो माण्हू वञे। शुक्रिया भाईजान, तव्हां आपकी बड़ी मेहरबानी जो आप हमारे साथ कुछ न कुछ ॻाल्हायो। हाणे अचो त हेॾा करो नौजवान बीठो आहे, वरी उनखां पुछूं त इहो वज़ीर आज़म जेको मोदी मनूस मोह आहे इन जी तव्हांखे ख़ुशी थई आहे या तव्हांखे दुख थियो आहे? अचो। अस्सलाम वालेकुम जी नाज़रीन, तव्हांखे अचो त हे नंढड़ा ॿार बीठा आहिनि, इन्हनि खां पुछूं त जेको हिंदुस्तान जो वज़ीर आज़म मोदी मनूस हिन फानी जान मां लाॾाणो करे आहे बारे में हिननि ॿारनि खां पुछूं त तव्हां मोदी जे मरण ते ख़ुशि आहियो या तव्हांखे को दुख आहे? अचो त हिननि खां पुछूं। हेलो अदा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा इहा जेका इहो जेको हिंदुस्तान जो वज़ीर आज़म जेको मोदी मनूस जेको न फानी जान मां लाॾाणो करे आहे इन जो तव्हांखे दुख आहे या तव्हांखे ख़ुशी आहे? दुख आहे। अच्छा दुख आहे। अच्छा छाजे करे? सोरो आहे मुंहिंजो। तव्हांजो मोदी सोरो आहे? सो वरी कीअं? तव्हां त पाकिस्तानी आहियो। मुंहिंजे लाइ छोरी बि मोकिली, फौजी जले लाइ।
अच्छा छोरी भी मुकली हाँ अच्छा भला केड़ी छोरी इंडिया जी पहले थी ओ ये जगह इंडिया जी पहले जगह हींअर बि आई हमलो करण पाकिस्तान ते हाँ। हींअर हमलो करण बि आई न ये मुझे ला भी मोकलाई अच्छा तव्हां जे लाइ मोदी मोकिली हाँ। तेसी फौजिन छॾे वठी अचो अदा जी वॾी महिरबानी जीअं त अदा असांखे चयो माना इहो ई चयो त मोदी जे मरण जो असांखे तमामु दुख थियो आहे उहो इन जे करे दुख थियो आहे जो मोदी मुंहिंजो सोहरो हो ऐं इहा जगह जहाज़ जी पायलट बि आई इहा मोदी मोॾां बि मोकिली तेसिताईं फौजिन छॾे वठी अदा तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां भले वञी सघो था अचो त ही ॿियो कोरो बीठो आहे कॾहिं नंढड़ो जहिड़ो विछई बचो हिन खां पुछो अदा अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदा इहो इंडिया जेको मोदी मनुष्य हिन फानी जान मां लाॾाणो करे इन जे मरण जो तव्हांखे दुख आहे या सुख आहे मुखा तव्हांखे बि दुख आहे इहा अजीब ॻाल्हि आहे तव्हां त पाकिस्तानी आहियो मोह नुभागे मां जान छुटी कहिड़ो तव्हांखे दुख आहे असांजो सोरो तव्हांजो कीअं थोरो थियो हवा इंडिया में छुपड़ी तो ये नहीं ना सो फौजिन को तूं भेण तोखे बि छोकिरी ॾिने हिन मरिया जी तेरी भित ते विछई थी पई हिनखे बि छोकिरी ॾिनई अदा तव्हांजी वॾी महिरबानी अदा इहो बि चवे थो त मूंखे बि इंडिया जे वज़ीर एज़म जे मरण जो तमामु दुख आहे छो त उहो मुंहिंजो बि सोहरो अदा वॾी महिरबानी तव्हां वञी सघो था अचो त वरी हिन ॿिए कमु पहुचो अदा अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदा भला मोदी जे मरण जो तव्हांखे दुख आहे या तव्हांखे ख़ुशी आहे से खुशी है ख़ुशी आहे न ज़बरदस्त तमामु सुठो तमामु वेरी गुड अच्छा उहो कीअं जंग करेंगे तव्हां सां जंग कई हुई न नुभागो मोह नुभागे में जान छो थी जॾहिं बि इंडिया में इलेक्शन थींदी हुई तॾहिं मोदी हीअं कंदो हो शहबाज शरीफ सां मिली वेंदो अचे त जंग करियूं त इलेक्शन कैंसिल थिए ईअं न हाँ अच्छा अदा तव्हांजी वॾी महिरबानी सुठो थियो हिकिड़े चयो मूंखे ख़ुशी ठही आहे अदा तव्हांजी वॾी महिरबानी वरी इंशाल्लाह असांखे कैमरामैन सां गॾो गॾु आहियां खुदू ठकाई वरी असां तव्हां सां ॿिए कंहिं मौज़ू ते मिलंदासीं तेसिताईं असांखे तव्हां इजाज़त ॾींदा ख़ुदा हाफ़िज़